जंहिं लाइ आऊं चरियो आहियां उहा कंहिं ॿिए लाइ चरी आहे, जंहिं लाइ उहा चरी आहे उहो अञा कंहिं टे लाइ चरियो आहे। अहिड़े इश्क वॾो कुते जो पुट आहीं। ॿिया वालनि था ज़िंदगी जो छा मक़सदु अथई, छा थो करणु चाहे? मां फ़ौजी थींदुमि। अंधो माण्हू फ़ौज में वञी छा करे? अंधाधुंध फायरिंग कंदुमि। याद है घर वन और आई थी घर वञ कार आई थी सामान लाइणो आहे वञी भेणा तूं हिते जुमिर में शुरू थी वञ चंट्रा। अड़े जो क्या आज मां तोखे कसमाबाद हली पैलेस घुमाए रहंदुमि। मां न घुमंदुमि। अड़े अॼु मां तोखे चक्कर हणाईंदुमि हली पैलेस जो। मां हलंदुमि ई न। धूड़ करणो अथई त हिते ई कर न, होॾे छो थो वठी? अड़े ॻाल्हि वठी आयो आहियां चरिया, ॿ नवां हेलमेट वठी आयो आहियां। हेलमेट? आओ काथे? हा यार आए त घुमी जो कसमाबाद हाणे माना धूड़ ई न थींदा। अफा कपड़ा तोखे अकुल हुजे हुनजो छा करे तूं इस्तेमाल कयां ॿियो छा कयां? तूं ॾे पाण खे होशियार थो सम्झे न। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, ॿ ॿिलियूं पाण में विढ़नि थियूं, उन्हनि मां हिकिड़ी किरी थी पए खॾ में, ॿी ॿिली हुनखे छा चवंदी? अलाए। न मारी जाए वट साईं तू आछा मां समझो को धाड़े लायो आ यार छड़ दाड़ेल के 1500 तो पकर हलड़े भान है छो तो अरे भाभी के सैडल गिफ्ट करणो आ। हिल असा फकीर आवाम का पिनू सा वरी असा खा छडाने पकाई के दे न अगे वारा 17,000 याद थई न ओड़े एक साणी दींद माई। अबे जलबड़ी केरा हवा उठ तो सही छा छो दई वा गोरी खाई सुमदो है माण्हू गोरी खाधी थी निंड्रई निंड में उतारे गोरी तो खा रहे या गोरी खाई सुमदो है माण्हू जेरे में निंड में उतारो हाँ हेलो हेलो कारी साहब फकीर ते वटे पे 100 दा नोट चमकदा पे चुकले वा नहीं नहीं बिल्कुल भी नहीं। हाँ कर दे। मैं तुम्हें इस चीज की कभी भी इजाजत नहीं दूंगा कि तू फकीर के वट्टे से 100 रुपए निकाल। 50 तेदा चुकले अरे छा तो करे बाबे जो नालो लिखा बाबे जो नालो भला भले छो तो लिखे बाबे जो नालो रोशन कंदम ने। मां मम्मी पापा जी लाडली आया। अच्छा त ॿुध असीं भी शाहूकार सिंध मड़ जा शहजादा आहियूं। ओ सदका फकीर डेल वाल माल वाल कमाया तू है ना माल गंजा छो 50 डे चाय वठी अचां पो न न चाय जला ना भाई पींदा से ईंदे जल्दी 5 मिनट ये वायुम ये आयुम कुद्दू वाले होटल को वठी तो अच्छा कुद्दू कुद्दू खुदू खुदू हाँ खुदू जल्दी ही जाए तू वे माइए तो अच्छा 5 मिनटन में कुरान पंजाबी जा पाना पटे 50 रुपए खणी वा चाहे त न दे वेवा अल्लाह फकीर इते वेठो आ तुझो आ हा हा पिनी वतो आ हलऊं पिनण न न मां पंहिंजे गर्ल फ्रेंड सां चैटिंग तो कयां कैसा गर्ल फ्रेंड